योम शोहदा के हवाले से मटियारी में भी शहीद पुलिस एहलकारन की यादगार से SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक, DSP मटियारी पीर अला रखियो कुरैशी, CIA इंचार्ज मटियारी जुल्फकार लाशारी, लाइन ऑफिसर शमसुद्दीन डाहरी ऐं ॿियनि गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिह ख्वानी कई। पुलिस के दस्ते शहीदन के सलामी पेश कई। SSP मटियारी पारां डिस्ट्रिक्ट मटियारी के चैन शहीद पुलिस एहलकारन शहीद ASI हबीबुल्ला बबर, शहीद ASI गुलाम कादिर लगारी, शहीद कांस्टेबल हाजी खान झेझो ऐं शहीद कांस्टेबल खैर मोहम्मद रिंद जे रूहन के ईसाले सवाब पहुंचाइण लाइ कुरान ख़्वानी जो अहतमाम कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जो चवण हो त राहे हक़ जे शहीदन ते क़ौम फ़ख्र करे थी। शहीद पुलिस एहलकार अवाम जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदा आहिनि, इन करे इन्हनि जो मक़ाम सभिनी खां मथे आहे।